अस्सलाम वालेकुम नाज़रीन, RFI डिजिटल न्यूज़ सां गॾु मां हकाज़ी राबेल। सभ खां पहिरियां हेडलाइंस। पाकिस्तान जो अफ़गान सूबे पकीतिका में हवाई ऑपरेशन दौरान अहम कमांडर समेत 71 दहशतगर्द मारिजी विया। ख़ुदकुश जैकेट ठाहिण वारी फैक्ट्री समेत अहम मर्कज़ तबाह। सिक्योरिटी फोर्सेस ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े सरारोगा में गुझे इतला ते ऑपरेशन कयो। ऑपरेशन जे नतीजे में 13 ख्वारिजी मारिजी विया। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे 148 सालगिरह के मौके ते कायदे आज़म अकेडमी नेशनल हेरिटेज एंड कल्चर डिवीज़न हुकूमत पाकिस्तान पारां कराची में एक सेमिनार मुनक़िद कयो वियो। नाज़रीन, हेडलाइंस मां ॾिठियूं हींअर तफ़सीली ख़बरूं। पाकिस्तान अफ़गान सूबे पकीतिका में हवाई ऑपरेशन कयो आहे। मुदाख़लत ते सुठो सबक़ सेखारियो। ऑपरेशन दौरान अहम कमांडर समेत 71 दहशतगर्द मारिजी विया। ख़ुदकुश जैकेट ठाहिण वारी फैक्ट्री समेत 4 अहम मर्कज़ तबाह कया विया। अफ़गानिस्तान सां मिलंदड़ सरहदी इलाइक़नि में दहशतगर्दनि जूं कार्रवायूं वधी रहियूं आहिनि। फितना ख़्वारिज पारां ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े खे निशानो बणाए पियो वञे। उन्हनि दहशतगर्दनि खे अफ़गानिस्तान मां सहूलियत फ़राहम कई पई वञे। पाकिस्तान अफ़गान हुकूमत पारां बार बार कार्रवाई जो मुतालबो करे चुको आहे, पर अफ़गान उबूरी हुकूमत नज़रअंदाज़ करे रही आहे ऐं सहूलियतकारी जारी आहे। 20 ऐं 21 डिसंबर जे विच वारी राति में ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े मकीन में पाक फ़ौज जे चेकपोस्ट ते हमिलो कयो वियो, जंहिंमें 16 जवान शहीद थी विया। उनखां हिकु राति अॻु अफ़गानिस्तान में लिकियल फितना ख्वारिज ख़ैबर ज़िले जे इलाइक़े राजगाल में दरांदाज़ी जी कोशिशि कई, जंहिंखे पाक फ़ौज नाकाम बणाए छॾियो, पर उन जवाबी कार्रवाई में पाक फ़ौज जो हिकु ॿियो जवान शहीद थी वियो। अफ़गानिस्तान लाइ पाकिस्तान जो ख़ासि नुमाइंदो मोहम्मद सादिक वफ़द सां गॾु क़ाबिल पतो समूरियूं हक़ीक़तूं अफ़गान घरू वज़ीर सिराजुद्दीन हक़ानी खे आॾो रखियूं, पर अफ़गान उबूरी हुकूमत मुख़्तलिफ़ मूड में हुई। उहे न पाकिस्तान जे सबूत मञण लाइ तयारु आहिनि, न ई अफ़गानिस्तान में वेठल फितना अल ख़्वारिज खे कंट्रोल करण लाइ तयारु आहिनि। नतीजे में पाकिस्तान खे सॼो ॾींहुं बहस मुबाहिसनि ज़रिए सम्झाइण जी कोशिशि कई वई। आख़िरकार पाकिस्तान अफ़गान सूबे में हमिलो कयो, जंहिं मां TTP जे मीडिया विंग जे अहम शख़्सियत समेत 71 दहशतगर्द मारिजी विया। उन ऑपरेशन में फितना अल ख़्वारिज जे ख़ुदकुश जैकेट ठाहिण वारी फैक्ट्री, मीडिया सेल समेत 4 इदारनि खे तबाह कयो वियो। पाक फ़ौजी कार्रवाई पंहिंजे मुक़ररु कयल हदफ़नि ताईं जारी रही, पर अफ़गान ऐं भारती मीडिया फोटेजिस ज़रिए ॿारनि जे मारिजण जी दावा कई, जॾहिं त उहे फोटेजिस अफ़गानिस्तान में 2023 जे ज़िलज़िले में मारिजी वियलनि जा हुआ। सिक्योरिटी फोर्सेस ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े सरारोगा में गुझे इतला ते ऑपरेशन कयो, जंहिं जे नतीजे में 13 ख्वारिजी मारिजी विया। ISPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सेस 24 ऐं 25 डिसंबर विच में ऑपरेशन में ख्वारिजनि जे ठिकाणनि खे निशानो बणायो। मारिजी वियल ख्वारिजी सिक्योरिटी फोर्सेस ख़िलाफ़ दहशतगर्द कार्रवाइनि ऐं बेगुनाह शहरनि जे क़त्ल में मुलविस हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॾखण वज़ीरिस्तान में 13 ख्वारिजनि जे मारिजण ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़राज तहसीन पेश कयो। हुन चयो त अहिड़ी तरह इंसानियत जे दुश्मननि खे नापाक इरादनि खे नाकाम बणाईंदासीं। क़ौम खे सिक्योरिटी फोर्सेस जे जवाननि ते फ़ख़ुरु आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ॾखण वज़ीरिस्तान में कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस खे साराहियो। संदसि चवणो त ऑपरेशन में 13 ख्वारिजी जे मारिजण ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़राजी तहसीन पेश कजे थी। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे 148 सालगिरह जे मौके ते कायदे आज़म अकेडमी नेशनल हेरिटेज एंड कल्चर डिवीज़न हुकूमत पाकिस्तान पारां कराची में हिकु सेमिनार मुनक़िद कयो वियो। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे 148 सालगिरह जे मौके ते कायदे आज़म अकेडमी नेशनल हेरिटेज एंड कल्चर डिवीज़न हुकूमत पाकिस्तान पारां कराची में हिकु सेमिनार मुनक़िद कयो वियो। कायदे आज़म अकेडमी पारां अंजुमन उस्ताद पाकिस्तान कराची डिवीज़न जे सहकार सां इमाम रबानी इंटरनेशनल रिसर्च इंस्टीट्यूट मलीर जे ऑडिटोरियम में कायदे आज़म ऐं अॼु जो पाकिस्तान जे मौज़ूअ ते सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंजी सदारत सिंध हुकूमत जे सकाफ़त खाते जे डायरेक्टर जनरल मंसूर अली मैसर कई। सेमिनार जो ख़ासि महिमान प्रोफेसर हकीम नसर अली अस्करी हो। प्रोफेसर हकीम नसर अली अस्करी चयो त अॼु जो नौजवान कायदे आज़म जे उसूलनि ते अमल करे मुल्क जी तरक्की में अहम किरदारु अदा करे सघे थो। और हम सबसे पहले हमें नौजवानों को ये बताना है कि बुनियादी तौर पर आपको पाकिस्तान फतह करना है। आज़ादी आधी मिली है, मुकम्मल आज़ादी के लिए आपको जद्दोजहद करना है, अमन और अमल की मुश्तरक सतह पैदा करनी है। कायदे आज़म जे सालगिरह जे मौके ते पंहिंजे ख़्यालनि जे इज़हार में सकाफ़त खाते जे डायरेक्टर जनरल मंसूर अली मैसर चयो त कायदे आज़म जो इत्तेहाद ऐं रवादारी जो पैगाम अॼु बि ओतिरो ई अहम आहे जेतिरो संदसि ज़िंदगी में हो। इस वक्त जिस चीज़ की शदीद ज़रूरत वो ये है कि कायद-ए-आज़म का पैगाम वो पैगाम जो इस मुल्क को बनाने के लिए उन्होंने जितनी जद्दोजहद की
और जो जो उन्होंने अपने आइडियाज़ दिए इस मुल्क के लिए, उसको फैलाने की अब जितनी ज़रूरत है कभी से नहीं थी। इसलिए कि जो है ना, अब ये वक्त आ गया है कि हम कायद-ए-आज़म के उस जो पॉइंट ऑफ व्यू था उसको उजागर करें कि जी पाकिस्तान बना किस लिए था, और पाकिस्तान को जो है ना इंशाल्लाह ता क़यामत कायम रहेगा पाकिस्तान, तो उसको आगे बढ़ने के लिए क्या क्या करने की ज़रूरत है। सेमिनार के खिताब कंदे कायदे आज़म अकेडमी जे इंचार्ज जाहिद हुसैन अबड़ो चयो त असांखे कायदे आज़म जे विज़न खे पूरो करण लाइ तालीम खे अहलियत ॾियणु घुरिजे। जो कायदे मोहम्मद अली जिन्ना विजन पाकिस्तान के मुतल्लिक़ जो उन्होंने दिया था, वो जब उन्होंने ये विजन दिया तो वो उस वक्त भी वही था और अभी भी वही चल रहा है। एज वी रिफ्लेक्ट ऑन द Qaid's legacy, let us remember his unwavering commitment to justice, equality, and the well-being of all citizens. The Qaid's message of unity and tolerance is just as relevant today, जिस तरह उस वक्त भी यही मैसेज था और अभी भी इस वक्त भी यही है। He envisioned a Pakistan where every citizen, regardless of their religion, caste, or creed, would be treated with dignity and respect. सेमिनार जे ॿियनि मुक़ररीन बि पंहिंजा ख़्याल पेश कया। चयो त कायदे आज़म हिकु अहिड़े पाकिस्तान जो तस्वर ॾिनो जिते हर शहरी खे उन जे कंहिं बि मज़हब ज़ात पात खां सवाइ इज़त ऐं एतिराम सां पेश कयो वेंदो। ऐं उन हवाले सां कायदे आज़म जी 11 अगस्त 1947 ते कयल तक़रीर हिकु शानदार तक़रीर हुई। ऐं नाज़रीन, इहे नुक़्तनि जी ख़बरूं। वधीक तफ़सीलनि लाइ विज़िट कंदा RFI डिजिटल न्यूज़, ॾिसंदा रहो RFI डिजिटल न्यूज़।